प्यारा दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज असां पंहिंजे सिंधी बाणी ॿोली चैनल के अॻिते वधाईंदे कुछ नवा लफ़्ज़ सिखंदासीं। 13 अखरी के मुताबिक अज जा असांजा अखर आहिनि जेके खां पोइ तारम थे थेलो थे ज़बर थ थे अलिफ था थे ज़ेर थे थेज़र थी थे पिश थु थे वापिश थू थये थे थये ज़बर थे थेवा थो थेवा ज़बर थो थे अलिफ नून था थये नून ज़र थी थेवा नून कुछ थू। दोस्तों सिंधी बोली 52 अखरन ते मुश्तमिल है। 13 अखड़ी के हिसाब से ये 13 अखर असां 52 दफ़ा पढ़ंदासीं लिखंदासीं। इन ते जेकॾहिं तव्हां जेतिरो वधीक फोकस कंदो तो तव्हांखे सिंधी बोली तमामु सुठे नमूने लिखण पढ़ण सम्झण हिजे करण अची वेंदी। असांजे चैनल के फॉलो कजो, वोट ॾिजो, महिरबानी।